अस्सलाम वालेकुम दोस्तों, आरबीएस बिज़नेस रिसर्च अकेडमी तरफां तव्हां सभी दोस्तों के भलीकार चऊं था। अॼु हिन वीडियो में आउं डिस्कस कंदुसि त रिलायबिलिटी एनालिसिस या उम्मी तौर ते असां हिनखे सम्झंदा आहियूं क्रोनबा अल्फा, यानी रिलायबिलिटी पंहिंजे स्केल जी कीअं करिजे एक्सपीरियंस पे। इहो अॼु हिन वीडियो जो मौज़ू आहे। हिन खां अॻु में असां मां फैक्टर एनालिसिस जूं तक़रीबन 6 वीडियो थ्योरिकल जेके आहिनि से उहो वीडियो मां अपलोड करे चुको आहियां। उन खां पोइ मां 2 प्रैक्टिकल वीडियो फैक्टर एनालिसिस ते अपलोड करे चुको आहियां। ऐं हाणे उन मां जेके असांजा फैक्टर एनालिसिस में जेके असांजा फैक्टर ठहनि था, हाणे ज़रूरी आहे त जेको नओं असां जेको क्वेश्चन जो डेवलप थी वियो, हाणे लाज़मी इहो आहे त असां उन क्वेश्चन जी लाइबिलिटी चेक कयूं। त हाणे इहो क्वेश्चन रिलायबिलिटी असां जेको आहे हिकिड़ो पूरो ओवरऑल जी असां लाइबिलिटी चेक कंदासीं ऐं ॿियो कंस्ट्रक्ट वाइज उनजी लाइबिलिटी चेक कंदासीं। त मिसाल तव्हां ॾिसो था त हिते हीउ क्वेश्चन अची वियो आहे ऐं जंहिंमें असां ही कंस्ट्रक्ट वाइज बि ऐं ओवरऑल बि बि चेक कंदासीं। ॾाढो इंपॉर्टेंट आहे, ॾाढो मज़ेदार जेको आहे ही जेको आहे पंहिंजो वीडियो थियण वारो आहे, जंहिंमें थ्योरिटिकल ऐं प्रैक्टिकली ॿई मां डिस्कस कंदुसि। त अचो त बग़ैर वक़्ज़ाए की पंहिंजे कम खे शुरू कयूं। मुंहिंजो नालो आहे डॉक्टर रहीम बख्श ऐं मां शब्द यूनिवर्सिटी सां तालुक़ रखां थो। थोरो फैक्टर एनालिसिस जे हवाले खां कुझु यानी नज़री तौर ते या थ्योरिटिकली कुझु शयूं मां तव्हांखे पेश करणु चाहियां थो, ऐं इन खां पोइ प्रैक्टिकल तरफ़ असां वेंदासीं। दोस्तो, ही जेको आहे असांजो फार्मूला आहे क्रोनबा अल्फा जो, जेके असां रन करे असांजो जो क्रोनबा अल्फा चेक कंदा आहियूं। रिलायबिलिटी जेका आहे उहा असां चेक कंदा आहियूं थ्रू क्रोनबा अल्फा जे। रिलायबिलिटी मक़सदु इहो आहे त इहो साॻियो इंस्ट्रूमेंट केतिरो रिलायबल आहे, जेकॾहिं असां हिनखे मुस्तक़िल यानी अप्लाई कयूं डेटा कलेक्शन लाइ, त छा इहो साॻा रिज़ल्ट ॾींदो। लेकिन असांखे ॾिस त उहा असांखे ख़बर पवंदी रिलायबिलिटी चेक करण जो हिकिड़ो तरीक़ो जेको आहे उहो आहे क्रोनबा अल्फा। तमामु घणो पॉपुलर आहे। अक्सर जेको आहे पंहिंजो थीसिस में रिसर्च पेपर में अक्सर इहो रिपोर्ट थींदो रहंदो आहे क्रोनबा अल्फा। त इन हवाले खां हीउ हिन जो फार्मूलो आहे क्रोनबा अल्फा जो। अच्छा, हाणे क्रोनबा अल्फा जा जेके वैल्यूज़ अचनि था उनखे कीअं इंटरप्रेट कजे, उनजो बहितर इहो आहे त क्लाइंट जेको 99 में चए थो त रिलायबिलिटी जेकॾहिं अल्फा 0.7 आहे त इहो गुड आहे, ऐं जेको आहे त जेकॾहिं उहा घटि आहे त पोइ जेको आहे उहो जेको आहे यानी उहो बहितर न आहे। हाणे उन में जेकॾहिं रिलायबिलिटी तव्हांजी 0.7 खां घटि थी अचे त पोइ छा कजे। प्रैक्टिकल वीडियो में इहो बि ॾिसंदासीं त रिलायबिलिटी घटि थी अचे त उनखे कीअं वधाइजे। इन लाइ वधाइण जो जेको आहे हिकिड़ो तरीक़ो इहो बि आहे, जेकॾहिं तव्हां प्रैक्टिकली ॾिसो था त पोइ बि कोन थी वधे त बहितर तरीक़ो आहे त उन कंस्ट्रक्ट जी तव्हां ॿीहर वञी करे डेटा कलेक्ट कयो। त बहितरीन इहो आहे, जेतिरो सैंपल साइज़ वधीक हूंदी ओतिरी रिलायबिलिटी तव्हांजी बहितर ईंदी, जेतिरो सैंपल साइज़ घटि हूंदो ओतिरी रिलायबिलिटी तव्हांजी घटि ईंदी। इहो हिकिड़ो पाण में तरीक़ेकार आहे। अच्छा, ऐं उन खां पोइ जीअं हिते लिखियल आहे त मोर क्वेश्चन्स बिगर अल्फा, लेस क्वेश्चन लोअर अल्फा। दोस्तो, ट्रीट सब स्केल जी तव्हां हिते ॾिसो था त ही क्वेश्चनर आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ स्केल आहिनि, सब स्केल। इन जो हर हिकु धार या कंस्ट्रक्ट जेके हर हिकु धार असां इन जो अल्फा कंदासीं। ऐं ॿियो इहो आहे त रिमेंबर टू रिवर्स। हाणे कुझु हिन में रिवर्स क्वेश्चन बि ईंदा आहिनि, जीअं तव्हां हिते ॾिसो था त हिते ही हिकिड़े क्वेश्चन में आर बि तव्हांखे नज़र अची आहे। हाणे इहो बि जेको आहे इहो असांजो रिवर्स क्वेश्चन आहे। हाणे इन में असांखे छा करिणो आहे, इफ नॉट अल्फा इज रिड्यूस एंड कैन बी नेगेटिव। हाणे इन जो सबबु जेको आहे, मिसाल हीअ आहे त माय अल्फा इज नेगेटिव, व्हाट आई डू। इन जो रीज़न जेको आहे इहो आहे त रिवर्स क्वेश्चन आहे जेको तव्हां में, जंहिंजे करे जेको आहे जेको जी अल्फा जेका उहा घटि। जेकॾहिं तव्हांजे कंहिं यानी कॉन्स्ट्रक्ट जेके सवाल में कोड रिवर्स आहे त तव्हां उनखे रिकोड कयो त पोइ बहितर आहे। ऐं तंहिंखां पोइ हीअ आहे तरीक़ो त अल्फा में अल्फा रिलायबिलिटी कीअं चेक कजे। त तव्हां जेके बि तव्हांजा वेरिएबल उहे तव्हां हिनों खां वठी हिन विंडो में आइटम इन विंडो में तव्हां ट्रांसफर कंदो, ऐं तंहिंखां पोइ अल्फा तव्हांजो ऑलरेडी जेको आहे बाय डिफॉल्ट जेको उहो सेट थियल आहे। इनखे तव्हां इन सां काई छेड़खानी न आहे करणी। न त ॿिया बि तरीक़ा आहिनि रिलायबिलिटी कढण जा। स्प्लिट हाफ आहे, गट मेन आहे, पैरेलल आहे, स्ट्रिक्ट पैरेलल आहे। पर 99% जेके माण्हू यूज़ कंदा आहिनि उहो अल्फा यूज़ थींदो आहे। ऐं तंहिंखां पोइ तव्हां अच्छा, तंहिंखां पोइ त असां ओके बटन कंदासीं त असांखे अल्फा जी रिलायबिलिटी मिली। ऐं उन खां पोइ जेके सब स्केल जेके तक़रीबन ठहिया आहिनि उहे फियर ऑफ स्टेटिक्स जा ही वेरिएबल आहिनि, नंबर आहिनि जेके इन से वेरिएबल आहिनि आइटम नंबर्स। ऐं पीयर एवोल्यूशन जा ही आइटम नंबर आहिनि, फियर ऑफ कंप्यूटर जा ही ऐं मैथमेटिक्स जा ही आहिनि। अच्छा, तंहिंखां पोइ हिकिड़ी ॿी विंडो आहे। मिसाल जॾहिं असां स्टैटिक जो ही ऑप्शन आहे, जॾहिं हिन ऑप्शन खे असां क्लिक कंदासीं त पोइ असांखे अहिड़े क़िस्म जी विंडो मिलंदी जंहिंमें असांखे 2 शयूं नोट करणियूं आहिनि। हिकिड़ी अहम तरीन शइ आहे उहा डिस्क्रिप्टिव स्टैटिक्स असांखे करणी आहे, जेका असां आइटम स्केल या असां कढंदासीं। असां स्केल जी बि कढंदा आहियूं, आइटम जी असांजी ज़रूरत न आहे।
पर इस्तेम इहो ई आहे त जेकॾहिं कॾहिं कॾहिं असांजे उन स्केल जी का क्रोन अल्फा उहा घटि ईंदी आहे त हाणे ही ऑप्शन जेके टिक करंदो त असांखे सजेस्ट कंदो त कहिड़ो आइटम रीड करण सां तव्हांजी स्केल जी का रिलायबिलिटी आहे उहा वधी सघे थी त प्रैक्टिकल में बि इहो असां इंशाल्लाह करे ॾिसंदासीं त असां कीअं इन जो इम्पैक्ट पए थो बाक़ी हाणे ॿियो आहे कोरिलेशन तव्हां जेके हासिल करणु चाहियो त ठीकु आहे जेके तव्हां सेपरेटली कोरिलेशन जेको आहे तव्हां चेक करणु चाहियो त तॾहिं बहितर आहे त सेपरेटली चेक कयो अच्छा जीअं असांजी कंटिन्यू कयो ओके कंदासीं त असांखे ॿी टेबल मिलंदी पर उन खां अॻु में ही कुझु जेके आहिनि त हिन जा ही पहिरियों कंस्ट्रक्ट आहे असांजो ही हिकिड़ो कंस्ट्रक्ट आहे उन खां पोइ ही आहे कंस्ट्रक्ट परफॉर्मेंस ऑफ कंप्यूटर्स जंहिंमें ही सभु सवाल अची था वञनि इन में उन खां पोइ जेको ॿियो कंस्ट्रक्ट असांजो आहे फियर ऑफ मैथमेटिक्स हाणे उन में ही आहे ऐं उन जेको कंस्ट्रक्ट जेको आहे उहो 0.81 करोड़ काफ़ी बहितर आहे लेकिन की ज़रूरत न आहे त असां हिन मां को आइटम रीड कंदासीं मिसाल जे करे असां ही आइटम रीड कंदासीं त हिन करोड़ अल्फा जो वैल्यू जेको आहे उहो 0.74 थी वेंदो जेकॾहिं ही जेको आहे वेरिएबल असां एक्सक्लूड कंदासीं एनालिसिस मां त 0.7 ऐं 0.7 हालांकि असांजो अॻु में तमामु बहितर आहे इनकी ज़रूरत न आहे त असां आइटम रीडेड हाणे इन आइटम रीडेड करोड़ अल्फा आइटम रीडेड जो छा आहे इहो असां प्रैक्टिकल में असां सिखी वठंदासीं उन खां पोइ आहे परफॉर्मेंस ऑफ मैथ उन जी जेको आहे 0.18 तमामु शानदार आहे ऐं तंहिंखां पोइ असांजी आहे पीयर एवोल्यूशन ऐं उन जी थोरी घटि आहे 0.7 असल रीज़न दोस्तो इहो आहे त जंहिंजी जेतिरी घटि आहे करोड़ अल्फा ओतिरो उन जा इंटरनल जेके आइटम आहिनि आइटम में अंदरि जेकी आहे इन जो पाण में रिलेशन तमामु कोरिलेशन घटि हूंदो तंहिंजे करे उन जी करोड़ अल्फा बि घटि ईंदी जेतिरो इन जो पाण में रिलेशन वधीक बहितर हूंदो यानी कोरिलेशन त ओतिरो अञा वधीक बहितर उन जा रिज़ल्ट ईंदा यानी अल्फा जो वैल्यू जेको आहे करोड़ अल्फा जो वैल्यू डिपेंड करे थो तव्हांजे कोरिलेशन जे वैल्यूज़ खे सुठा कोरिलेशन वैल्यूज़ आहिनि त सुठो अल्फा तव्हांखे मिलंदो ऐं ही कुझु क्रैमिंग आहिनि त तव्हां यादि करे छॾियो टिप्स आहिनि जेके तव्हां पंहिंजे फारिग टाइम में तव्हां इनखे पंहिंजो पढ़ो त मेनली जेका उहा इहा आहे त भई जेका करोड़ अल्फा रिलायबिलिटी 0.7 खां या इन खां वधीक अचणु घुरिजे जेके अची थी वञे त उहो जेको आहे उहो जेको कंस्ट्रक्ट आहे उहो रिलायबल आहे जेकॾहिं उन खां घटि आहे 0.5 या 0.4 आहे त उहो बहितर आहे त तव्हां आइटम रीटेल वारो जेको असां मां ॻाल्हि कयां पियो उन तरफ़ वेंदव त उते हिकु अहिड़ो आइटम मिले जेको रीड करे एक्सक्लूड करे छॾींदो एनालिसिस मां त कोई अहिड़ो आइटम थी सघे थो त लाइबिलिटी वधी वञे प्रैक्टिकली केॾे असां उहो ॾिसूं था तंहिंखां पोइ हाणे इन जो आहे त करोड़ अल्फा जा रिज़ल्ट्स रिपोर्ट कीअं कजनि पंहिंजे थीसिस में खोड़ सारा तरीक़ा आहिनि तव्हांखे जेको तरीक़ो वणे हिकिड़ो मोड बि तरीक़ो आहे तरीक़े सां बि तव्हां करोड़ अल्फा जा रिज़ल्ट जेके आहिनि तव्हां रिपोर्ट करे सघो था उहो ईअं आहे त फियर ऑफ कंप्यूटर फियर ऑफ स्टैटिस्टिक फियर ऑफ मैथ सब स्केल एंड SAQ यानी ही आहे फाइल डेटा फाइल all had high reliabilities यानी जेको SAQ जेको डेटा जो नालो आहे जंहिंजो फाइल फोल्डर जेको आहे यानी फाइल SQ आहे उहो बि मां अपलोड करे छॾियो आहे ऐं उनजी लिंक बि हितां अची वई आहे त तव्हां उते वञी करे तव्हां उते लिंक बल्कि मां लिंक वीडियो जे हेठां रखी छॾी आहे त उतां डाउनलोड करे इहा डेटा ऐं उन तां पाण कम बि करे सघो था इहा साॻी डेटा मूं जेको आहे फैक्टर एनालिसिस एग्जाम्पल नंबर 1 में बि इहा साॻी डेटा इस्तेमालु कई आहे उते बि उहा लिंक पई आहे उतां बि तव्हां डाउनलोड करे ऐं तव्हां इहो पंहिंजो जेके फैक्टर एनालिसिस खे रन करे सघो था अच्छा हाणे उहो आहे त हिन में ॿुधाए थो त टे जेके आहिनि फियर ऑफ कंप्यूटर फियर ऑफ स्टैटिस्टिक ऐं फियर ऑफ मैथ जेके आहिनि उनखे तमामु सुठा रिलायबिलिटीज़ आहिनि ऐं जेकी तक़रीबन 0.82 आहे यानी 0.7 खां घणो मथे आहे त इहो बहितर आहे पर जेको नेगेटिव पीयर एवोल्यूशन सब स्केल आहे रिलेटिवली लो उन 0.57 आहे त मुमकिन तौर ते इहो आहे त इन जे अंदरि जेकी कोरिलेशन जा वैल्यूज़ उहे तमामु घटि आहिनि यानी हिक ॿिए सां जो घटि कोरिलेशन जो वैल्यूज़ आहे तंहिंजे करे करोड़ अल्फा जो वैल्यू जेको आहे ख़ासि तौर ते पीयर एवोल्यूशन जे लाइ घटि थो अचे दोस्तो हिन वीडियो खे तयारु करण लाइ मूं पंहिंजो ही किताब जेको आहे बुक रेफर कया आहिनि तव्हांखे कॉपी खपे त तव्हांखे ॾेई सघां थो अच्छा आख़िर में हाणे तरफ़ असां हलूं था इन जे अमली कम तरफ़ अचो दोस्तो प्रैक्टिकल पार्ट में मां तव्हांखे भली ॻाल्हि चवां थो हिन रिलायबिलिटी हाणे असां कीअं चेक कंदासीं ॾाढो आसान आहे कोई एॾो ख़ासि मसइलो कोन्हे इन खे चेक करण जे लाइ असां सभ खां पहिरीं ईंदासीं एनालाइज़ में ऐं एनालाइज़ में असां ईंदासीं स्केल में एनालाइज़ खां पोइ असां ईंदासीं स्केल में जंहिंमें असां वटि असांखे मिलंदो रिलायबिलिटी एनालिसिस खे असां कंदासीं हाणे असां पहिरियों त पूरे कंस्ट्रक्ट जी जेको आहे यानी पूरे इन सवालनामे जी यानी ही तव्हां ॾिसी रहियो जेको पूरो जेको क्वेश्चन आहे इन पूरे क्वेश्चन जी असां रिलायबिलिटी कयूं था ऐं पोइ हिन में जेके कंस्ट्रक्ट आहिनि मुख़्तलिफ़ उन कंस्ट्रक्ट खे कंदासीं
सब खां पहिरियों असां इन पूरे जी कयूं था, इनखे तव्हां सिलेक्ट कयो सभिनी खे ऐं हिन तरफ़ आयो ऐं इन खां पोइ तव्हां ॾिठो त अल्फा ही बाय डिफॉल्ट अल्फा यानी रिलायबिलिटी जेको क्रोन बा अल्फा ईंदो आहे। भई कि तव्हां ॿियो को टूल इस्तेमालु कयो था रिलायबिलिटी चेक करण मिसाल स्प्लिट हाफ गेट मीन पेरार इहे बि तव्हां या स्ट्रिक्ट इहे करे सघो था। पर जीअं मूं अॻी बि ॻाल्हि कई 99.9% माण्हू इहो इस्तेमालु कंदा, असां बि इन ते फोकस कयूं था त इहो आहे क्रोन बा अल्फा। क्लिक कयोसीं, उन खां पोइ स्टैटिस्टिक में वेंदासीं त असांखे तव्हां हिनजी पंहिंजो नज़रियाती वीडियो में ॾिठो हूंदो त ही साॻी रिलायबिलिटी इन स्टैटिक में अची वई। हिन में असां स्केल इफ आइटम डिलीटेड इन कंदासीं। जी कोलेशन तव्हां इंटरेस्टेड आहे त कयो त ठीकु आहे, मां इन फ़िलहालु इंटरेस्टेड आहियां, पर असां कोलेशन ज़रूरु कंदासीं, उनजो रीज़न बि मां तव्हांखे ॿुधाईंदुमि। हाणे कंटिन्यू असां कंदासीं, उन खां पोइ असां प्रेस ओके कयासीं। हाणे जॾहिं असां ओके प्रेस कयो त असांखे हेॾे क़िस्म रिज़ल्ट मिलियो। सभ खां पहिरियों असां ॾिसंदासीं त रिलायबिलिटी स्टेटस। अच्छा, इन खां अॻु में केस प्रोसेसिंग समरी खे ॾिसी वठूं हिनखे त इहो छा थो ॿुधाए असांखे, इहो थो ॿुधाए त असांजा टोटल केस केतिरा आहिनि ऐं केतिरा वैलिड आहिनि। इन खां पोइ रिलायबिलिटी ही असल में असांजी अहम तरीन टेबल आहे। हाणे जेकॾहिं हिन टेबल में असांजो वैल्यू जो क्रोन अल्फा जो 0.7 आहे, दैट मीन्स सम आउट हायर देन अवर रेंज। ही रेंज तव्हां ॾिसो हिते असांजो क्रोन अल्फा जा वैल्यूज़ इन में 0.7 आहे, इहो इन खां मथे आहे। इन करे असांजो इन मक़सदु दिस वन इज़ रिलायबल। ठीक है, इन रिलायबिलिटी चेक थी वई ऐं हीउ पूरो स्केल जेको असांजो रिलायबल आहे। इन स्केल में पूरा टोटल आइटम उहे 22 हुया ऐं 22 में हूअं त 23 आहिनि, पर असांजो जेको आहे पंहिंजो फैक्टर एनालिसिस जो या हिते तव्हां स्केल ॾिसो, हिन स्केल में टोटल 23 आहिनि, पर फैक्टर एनालिसिस में असांजो हिकिड़ो जेको आइटम आहे उहो डिलीट थी वियो। तंहिं करे असांजा हाणे 22 आइटम आहिनि इन में। अच्छा, इन में बि अहम शइ जेका मां तव्हांखे ॿुधाइणु चाहियां पोइ उहा आहे असांजी ही टेबल आहे जेका इंपॉर्टेंट आहे असांखे सम्झण जे लाइ। त हिन में चए थो त जेकॾहिं फियर ऑफ स्टेटिस्टिक आहे ही जेकी डिलीट कयूं त पोइ जेका क्रोन अल्फा जो वैल्यू उहो 0.71 थी वेंदो। अच्छा, जेकॾहिं असां पीयर ही वैल्यू असां वैल्यूएशन पीयर वैल्यूएशन 0.3 आइटम खे डिलीट कंदासीं या एक्सक्लूड करे छॾींदासीं एनालिसिस मां, त पोइ असांजो वैल्यू 0.745 थी वेंदो। ऐं जेको आहे माने सभ खां वॾे वॾो वैल्यू मुंहिंजे ख़्याल में 0.74 अच्छा ही आहे 0.776। जेकॾहिं असां फियर ऑफ स्टेटिक जो 4 नंबर जेको आहे स्केल जो आइटम खे असां एक्सक्लूड कंदासीं त पोइ छा थींदो त असांजो जेको क्रोन अल्फा जो वैल्यू उहो 0.776 थी वेंदो। हाणे असां वटि हिन वक़्तु वैल्यू छा आहे, इहो आहे 0.732। जेकॾहिं तव्हां हिनखे वधाइणु चाहियो था 0.776 ताईं त पोइ हिनखे तव्हां एक्सक्लूड करे छॾींदो त उहो 0.77 थी वेंदो। पर असांखे इन शइ जी ज़रूरत न आहे, छो जो असांजो ऑलरेडी असां जेको आहे रेंज खां मथे आहियूं, अॻु में असां बहितर पोज़ीशन में आहियूं। इन करे पर जेकॾहिं असांजो हिते वैल्यू 0.7 खां घटि या पॉइंट जी मिसाल जेकॾहिं हिते 0.732 आहे, जेकॾहिं हिते असांजो 0.632 अचे त पोइ असां हिन क़िस्म जी मां का ॻोल्हियो आहे कोई अहिड़ो आइटम एक्सक्लूड कयूं त जीअं इहो 0.7 खां मथे चढ़ी वञे। त हिते असांजी कहिड़ी काई बि सिचुएशन कोन्हे, इन लाइ असांजो ही बहितर आहे। अच्छा, हाणे था अचूं असां कंस्ट्रक्ट वाइज़। हाणे कंस्ट्रक्ट वाइज़ में असां रिलायबिलिटी में आयासीं त असां हिनखे रीसेट कयूं। असां पहिरियों कंस्ट्रक्ट खणूं। पहिरियों असां कंस्ट्रक्ट मिसाल फियर ऑफ स्टेटिस्टिक। हाणे फियर ऑफ स्टेटिस्टिक में घणा 7 आइटम आहिनि, त तव्हां इहे 7 ई खणो चूंडींदव। फियर ऑफ स्टेटिक 1, अच्छा ही 2, 3, 4 थोरो हिनखे हेठि वेंदासीं त असांखे ख़बर पइजी 5 एंड अञा हेठि वञो 6 ऐं 7। ठीकु आहे, हिनखे तव्हां हेॾे कयो ऐं तव्हां स्टेटिस्टिक ॾिसो त हीउ टिक थियल आहे, टिक थियल लाज़मी हुजणु। कंटिन्यू एंड ओके। जॾहिं असांखे कंटिन्यू ओके कयोसीं त असांखे हेॾे क़िस्म जी टेबल मिली ऐं हिन में असांजो जेको अनफॉर्चुनेटली जेको असांजो आहे उहो 0.515 जेकी मक़सदु इहो असांजो जेका रेंज आहे उन खां घटि आहे 0.7 खां। टोटल 7 आइटम आहिनि हिन जा। हाणे असां ॾिसो इहो घटि आहे। हाणे हिन में असांखे छा करणु घुरिजे, असां उन में ही इन लाइ त ही टेबल असां मां रखी आहे, इन मां असांखे ख़बर पइजी वई त कहिड़े आइटम खे एक्सक्लूड कयूं त हीअ वधी वञे असांजी। त हाणे हिन में ॾिसंदासीं त जेकॾहिं फियर ऑफ स्टेटिक 6 नंबर सवाल खे ख़तमु था कयूं त इहा अञा घटिजी थी वञे। ऐं अच्छा ही जेको आहे फियर ऑफ स्टेटिक 3 जेको आहे हिनखे असां एक्सक्लूड कंदासीं त इहा वधी वेंदी, छो जो इहो जेको असांजो नेगेटिव अची थो वञे। त हाणे असां हिनखे एक्सक्लूड करे ॾिसूं, पोइ ॾिसूं छा थो थिए। तव्हां ॿी हिन में वञो रिलायबिलिटी एनालिसिस ऐं हिन में असांखे छा करिणो आहे, फियर ऑफ स्टेटिस्टिक 3 खे तव्हां एक्सक्लूड कयो एनालिसिस मां ऐं ॿीहर तव्हां ओके कयो।
असां खे ॿीहर कयोसीं त हाणे असांजी उहा रेंज जेका उहा 0.7 यानी असांजी रेंज खां मथे थी वई त इहो हिकु तरीक़ो आहे जॾहिं तव्हांजो कोरोन अल्फा जो वैल्यू तव्हांजी रेंज खां घटि अचे त इन तरीक़े सां तव्हां उनखे वधायो पर इहो शइ बशर्ते तव्हांखे हिते इहो प्रोबीन हुजे हिते मूंखे प्रोबीन हुयो मिसाल तव्हांजी हिन में ॾिठो त हिकिड़ो अहिड़ो आइटम हुयो जंहिं डिलीट करण सां ख़तमु करण सां असांजी एप वधी वई की अहिड़ो को प्रोबीन आहे त तव्हां करे सघो अहिड़ो को प्रोबीन न आहे त पोइ बहितर इहो आहे त उन स्केल जे विच में जेका तव्हांजा कोरिलेशन जा वैल्यूज़ आहिनि उहे बहितर न आहिनि त तव्हां बहितर उन स्केल जी डेटा ॿीहर वठो त जीअं हिन जा कोरिलेशन जा वैल्यूज़ जेके उहे बहितर अची वञनि अचो त भला हिन जी कोरिलेशन बि चेक करे वठूं ई प्राइवेट कोरिलेशन में अची वियासीं ऐं हिन में असां ई साॻे खणूं असांजो आहे फीड ऑफ स्टैटिस्टिक्स ही थी वियो 3 4 ऐं तंहिंखां पोइ असांजे मुंहिंजे ख़्याल में 5 6 ऐं 7 असांजा थी विया कयासीं ओके कयोसीं त हाणे तव्हां ॾिसो था त हिन जा वैल्यूज़ जेके आहिनि तव्हां -3 जेको असां एक्सक्लूड कयो उनजो नेगेटिव रिलेशन जो यानी उन हिकिड़े नेगेटिव खे असां कढी छॾियोसीं तव्हांजी पूरी जेका आहे जेको कोरोन अल्फा काफ़ी वधी वियो ऐं उन खां पोइ तव्हां ॾिसंदव त ॿिया जेके कोरोन अल्फा उहे बि वधी विया इन जा वैल्यूज़ जेके ॿियनि जा बि त ही हिकिड़ो नेगेटिव रिलेशन हुयो त नेगेटिव रिलेशन जो तमामु वॾो इम्पैक्ट पवंदो आहे त हाणे ॿिया जेके रिलेशन्स आहिनि हिन जा काफ़ी बहितर आहिनि कोरिलेशन जा इन करे असांजो हिकिड़ी नेगेटिव वैल्यू कढण खां पोइ जेको आहे असल में ही रिलेशनशिप जेको कंदो छा आहे त कोरिलेशन में सॉरी इन में रिलायबिलिटी में त ही उहे आइटम हिकु गॾु जंहिंजे विच में कोरिलेशन बहितर हूंदो त ज़ाहिर आहे उहो रिलायबल हूंदा हमेशह उहे साॻी शइ तव्हांखे ॾींदा साॻी शइ खे तव्हांखे मैयर खे रिज़ल्ट साॻा ई ॾींदा त इन करे असांजी नेगेटिव साइड निकिरी वई त तव्हां ॾिठो त कीअं उन जेको आहे रिलेशन जेको आहे रिलायबिलिटी जो वैल्यू वधी वियो ऐं असांखे बहितर जेको आहे उहो मिली वियो हाणे असां अचूं त असां ॿिए फैक्टर खे असां ॾिसूं था ॿियो असांजो फैक्टर आहे फियर ऑफ कंप्यूटर अच्छा हाणे असां फियर ऑफ कंप्यूटर ते वेंदासीं इन जा सुवाल ॻोल्हियूं त उहे किथे आहिनि फियर ऑफ कंप्यूटर 1 ही 2 अच्छा 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 ही 3 ऐं तंहिंखां पोइ ही 4 5 6 ऐं ही 7 छो इन जा बि 7 सुवाल आहिनि कंटिन्यू हिनखे टिक थियल आहे दैट्स गुड एंड प्रेस ओके कयोसीं त हिन ॾाढी सुठी असांजी अची वई 0.83 तमामु ज़बरदस्त आहे असांजी जेको आहे जेके असांजा ही वैल्यूज़ सां ॾिसी हुन वैल्यूज़ में ही जेको आहे तमामु सुठो लाइ करे थो त यानी इहो असांजो क़बूल आहे ऐं असां में इन में को बि इशू कोन्हे ऐं हिन खां पोइ जेकॾहिं असां ॾिसूं था त जेके ॾिसूं था त हिन जा वैल्यूज़ जेके उहे ॾाढा बहितर मिसाल हिकिड़ी चए थो त 0.832 आहे त जेकॾहिं असां हिनखे फियर ऑफ कंप्यूटर 6 आइटम बि असां एक्सक्लूड कंदासीं त 0.82 दैट मीन्स 1.1001 हिकिड़ो वधंदो त हाणे मिसाल मक़सदु इहो आहे त जेके वैल्यूज़ आहिनि इहे सभु जेके आहिनि से असांजे 0.7 खां मथे आहिनि त हाणे असांखे का बि ज़रूरत कोन्हे हिन स्केल खे छेड़खानी करण जी ऑलरेडी इहो वधीक आहे अच्छा हाणे इन जो वैल्यू इहो छो वधीक आयो अल्फा एॾो ज़बरदस्त छो आहे इन जो रीज़न मां तव्हांखे ॿुधायां इन जो रीज़न वरी बि असां वाइब्रेट कोरिलेशन में वेंदासीं ऐं असां हिनखे रीसेट करे ऐं फियर ऑफ कंप्यूटर में असां वेंदासीं अच्छा फियर ऑफ कंप्यूटर 1 2 and 3 4 5 6 ऐं तंहिंखां पोइ 7 अची विया ओके कयोसीं हीअ असांखे रिज़ल्ट मिलियो त ॾिसो था त हिन जो वैल्यूज़ जेके रिलेशनशिप तव्हांजो पाण में तमामु सुठो आहे ठीकु आहे त हाणे मसइलो इहो आहे त रिलायबिलिटी जेतिरी सुठी ईंदी उनजो सबबु जेको आहे उहो आहे तव्हांजा कोरिलेशन जेकॾहिं उन में पाण सुठो कोरिलेशन आहे त यकीन तौर ते हिन जी रिलायबिलिटी बि ॾाढी बहितर ईंदी जेके रिलेशनशिप घटि आहे त रिलायबिलिटी ओतिरी घटि ईंदी सो हाणे असां 2 कंस्ट्रक्ट जी रिलायबिलिटी चेक कईसीं हाणे हिकिड़ो आख़िरी कंस्ट्रक्ट जी रिलायबिलिटी चेक कयूं त ॿी वरी तव्हां पाण कजो पंहिंजे फारिग टाइम में अच्छा टियों जेको असांजो आहे मिसाल आहे असांजो मैथ जो त भई मैथ जे हवाले खां छा आहे फियर ऑफ मैथ केतिरो आहे ही आहे 1 हिन जा 3 सुवाल आहिनि फियर ऑफ मैथ जा 1 ही 2 एंड ही 3 सवाल अची विया ऑप्शन में ॾिसूं सॉरी अच्छा ही प्राइवेट कोरिलेशन में आहियूं असां उनजी कोरिलेशन में चेक था करे वठूं त हाणे हिन जो बि पाण में रिलेशन ॾाढो बहितर आहे त हिन जा तव्हांखे ॾिसो त 0.65 ऐं 0.5 ॾाढो सुठो रिलेशनशिप आहे त यकीन तौर ते जेको रिलायबिलिटी ॾाढी ज़बरदस्त ईंदी त तव्हां हिन में ॾिसंदव त ही मैथ आहे फियर ऑफ मैथ 1 फियर ऑफ मैथ 2 एंड फियर ऑफ मैथ 3 करे असां हिनखे ही बि ॾेई था छॾियूं एहतियातन कंटिन्यू ऐं ही ओके
0.81 यानी जेका रिलायबिलिटी केॾो सुठो असांजो वैल्यू इन मां इहो ज़ाहिर थियो रिलायबिलिटी जो जेतिरो वैल्यू वधीक हूंदो ओतिरो इन जो डिपेंड जेको करे थी उहो तव्हांजी कोरिलेशन जेतिरो कोरिलेशन जो जेका जो बाइबल कोरिलेशन जेतिरा वैल्यूज़ बहितर हूंदा ओतिरो ई तव्हांजी रिलायबिलिटी जो रिज़ल्ट ॾाढो बहितर ईंदो सो हाणे रिलायबिलिटी बहितर हासिल करण लाज़मी तव्हांजी कोरिलेशन जा वैल्यूज़ बहितर हुजणु घुरिजे आख़िरी भला हिकिड़ो कंदा हलूं जेको रहे थो रिलायबिलिटी एनालिसिस ऐं आख़िरी में हिकिड़ो आहे असांजो पीयर एवोल्यूशन इन जा 5 आइटम आहिनि असांजा ऐं इन में असां छा कंदासीं त पीयर एवोल्यूशन में ही एवोल्यूशन 1 ही 2 ऐं तंहिंखां पोइ 3 4 ही 5 थी विया ठीकु लेकिन तव्हां हेॾे कयोसीं ही बि थी वियो अच्छा ही असां कोरिलेशन बि थी करे था वठूं भला कंटिन्यू एंड ओके ठीकु आहे ऐं हिन जेको वैल्यू असांजो 0.57 तमामु घटि आहे इन जो रीज़न छा आहे इन जो रीज़न असां ॾिसंदासीं त इंटर आइटम कोड त ही कोरिलेशन जा वैल्यूज़ कुझु घटि आहिनि यानी मिसाल 0.1 आहे 0.23 आहे इन जा जेके रिलेशनशिप आहिनि उहे तमामु घटि आहिनि ऐं हिते ॾिसंदासीं त असां कहिड़ो आइटम कयूं जेको असां कढूं त उहो बहितर थी वञे त हाणे हिन में असां ॾिसूं था कि असां पीयर वैल्यूएशन 4 था कढूं त असांजो 0.15 यानी 0.5 खां बि 0.57 खां बि घटि थो अची वञे यानी को बि अहिड़ो वैल्यू न आहे जेके असां कढण जे लाइ असांजी का इकोनॉमिक अल्फा बहितर थिए त हाणे इहो रीज़न इहो ई आहे त या त तव्हां हिन मथां डिपेंड कयो त इहो ई तव्हां रिपोर्ट कयो या वरी जेको आहे छा कयो इन कंस्ट्रक्ट जे लाइ वरी ॿी डेटा कलेक्ट कयो त जीअं उन जा जेके आइटम आहिनि कोरिलेशन जा उहे बहितर अची वञे तव्हां ॾिसो था ही आइटम जा कोरिलेशन ॾाढा पुअर आहिनि पाण में त इन करे इन जी रिज़ल्ट बि तव्हांखे पुअर मिली रही आहे दोस्तो ही कोरम्बा अल्फा यानी रिलायबिलिटी सां चेक कीजिए कोरम्बा अल्फा टूल की मदद से उम्मीद कयां थो त ही काफ़ी बहितर रही हूंदी तव्हांजे लाइ हिन में तव्हां घटि में घटि इहे शयूं सिखियूं त कोरिलेशन जो कहिड़ो इंपॉर्टेंट रोल आहे तव्हांजी रिलायबिलिटी जा सुठा वैल्यूज़ हासिल करण जी ऐं मिनिमम जेका रिलायबिलिटी जेका रेंज आहे मिनिमम वैल्यू उहो 0.7 हुजे पर कॾहिं कॾहिं 0.6 बि हली वेंदी आहे नो प्रॉब्लम 0.6 बि दैट इज़ ओके बट 0.7 दैट्स गुड ऐं जेतिरी मथे वञे ओतिरो वधीक बहितर आहे सुठो कोरम्बा अल्फा हासिल वैल्यू हासिल करण लाइ लाज़मी आहे त तव्हांजी जेको इंटर आइटम कोरिलेशन जेका उहो बहितर हुजणु घुरिजे उम्मीद कयां थो तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आई हूंदी ऐं जेको आहे पसंदि आई त लाइक कयो शेयर कयो काफ़ी मोटिवेशन मिली वेंदी आहे तव्हांजे शेयर ऐं सभ खां अहम तरीक़ त जॾहिं तव्हां कमेंट कंदा को सुवाल कंदा त ॾाढी सुठो लॻंदो आहे त दोस्त हिनखे ॾिसी रहिया आहिनि हिनखे पसंदि करे रहिया आहिनि ऐं हाणे को नेक्स्ट वीडियो में मां कोशिशि कंदुसि त असां रेगुलेशन तरफ़ वधंदासीं हाणे रेगुलेशन जा 2 सिंपल रेगुलेशन ऐं मल्टीपल रेगुलेशन ऐं तंहिंखां पोइ आख़िर में असां कमु कंदासीं हिन सीरीज़ में स्पीसीस में कमु कंदासीं असां इनशाला तव्हांजी लॉजिस्टिक रेगुलेशन ते ऐं उन खां पोइ असां इंटर थींदासीं इन अनदर वर्ड नॉन पैरामीट्रिक टेस्ट तरफ़ वेंदासीं त हीउ कुझु अॻिते जेको आहे उहो कीअं छा कंदासीं उहो बि तव्हां सां शेयर थी वियो त आख़िर में तमामु वॾी महिरबानी जो आख़िर ताईं तव्हां हिनखे ॾिठो ऐं पसंदि आयो त लाइक कयो शेयर कयो तव्हांजी तमामु वॾी महिरबानी आहे